बदीन उहो ज़िलो जेको सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन, क़दीम तहज़ीब ऐं सियासी शौर जी सुञाणप आहे। हिते अदब बि आहे, ज़राअत बि, सियासत बि, ऐं हा, नौजवाननि जे उम्मीदुनि जा रंगीन ख़्वाब बि। पर उन्हनि ख़्वाबनि खे मैदान न मिलिया ऐं जिन नाले मात्र मैदाननि जी रौनकुनि जो वाइदो थियो, उहे अॼु उजाड़ मंज़र पेश कंदा। सिंध जो हिकु अहम ज़िलो जिते वाइदा त घणा थिया, उम्मीदूं जागियूं, ऐलान थिया, फंड मंज़ूर थिया, पर अमली तौर कुझु बि न थियो। ग्राउंडनि जा दर बंदि रहिया, रांदि सां दिलचस्पी रखंदड़नि जा ख्वाब उजाड़िया विया। सरकारी फाइलनि में तरक़ी त थी, पर सरज़मीन ते कारीअ वारा कख। नौजवाननि खे बालनि सां न पर बेवसीअ सां खेॾणो पियो। बदीन जी दिल, पीर आली शाह स्टेडियम। 16 एकड़नि ते पखड़ियल हीअ जॻह रांदियुनि जे वाधारे लाइ 1990 में ठाही वई। 2015 में उनजो इफ़्तिताह थियो। मक़ामी रांदीगर सम्झी वेठा त हाणे बदीन में बि रांदियुनि लाइ बहितर मुस्तक़बिल ईंदो, पर उहा सोच रुॻो दिल बहलाइण जो बहानो बणी। पीर आली शाह स्टेडियम पीर आली शाह वक़्फ़ कयो 16 एकड़ जी एराज़ी में मुक़ररु हो। पोइ गवर्नमेंट सिंध बदीन डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट इनखे बाक़ाइदा हिकिड़े स्पोर्ट्स कम्प्लेक्स जे सूरत में मंज़ूर कयो। ये 90s में तक़रीबन मंज़ूर थियो ऐं काफ़ी इन में बजट रखियल हो। कमु हलंदो रहियो, काफ़ी अरसे ताईं कमु हलंदो रहियो, कमु रुकंदो रहियो, हलंदो रहियो। अलबत्ता 2015 में कमु हैंड ओवर थियो गवर्नमेंट खे मुकमल, जो नक्शो तव्हांखे असां ॾींदासीं, जंहिंमें क्रिकेट ग्राउंड बि हो, हॉकी ग्राउंड बि हो ऐं सॼो इंडोर स्पोर्ट्स कम्प्लेक्स। जेसीं ताईं कमु हलंदो रहियो तेसि ताईं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ॾिनो हुननि खे म्यूनिसिपल कमेटी खे। उन्हनि जेको आहे सो चौकीदार बि हूंदा हुआ, उन्हनि जी मालिकी बि हूंदी हुई, उहे रहंदा हुआ, संभालींदा हुआ। पर जीअं ई जेको आहे सो इनोग्रेशन थियो त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे सो हाणे कंहिंखे हैंड ओवर करे, पर हू बदकिस्मती सां हैंड ओवर न करे सघिया कंहिंखे। हालत इहा आहे जो ग्राउंड मालिकीअ खां महरूम, कम अधूरा ऐं सहूलतूं नापेद। प्रॉपर हिननि जी चेयर लॻाइणियूं हुयूं हिननि खे, जेके न लॻियूं, ऐं मिड़ई जीअं हिन कम खे पूरो करण जे लाइ हिननि धिकियूं ठाहे ऐं हिन खे अणपूरो करे छॾियो। पर हिते गिरलूं लॻियल हुयूं, तव्हां ॾिसो त मालिकी न हुअण जे करे हिते का बि शइ कोन्हे। दीवारुनि जे जेको सरियो आहे सो बि पटे खणी आहे। गवर्नमेंट जो इन में इन्वेस्टमेंट थी, एतिरो गवर्नमेंट जो वॾो पैसो लॻो, जंहिं मक़सद लाइ लॻो हू मक़सदु हासिलु न थियो। बेशुमार दरख़्वास्तुनि ऐं अर्ज़ियुनि बाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी छित पवण जो कमु 10 वरनि में मस पूरो थियो। लम्स में इनखे 10 साल लॻा हिन जी छित पवण में। एतिरो टाइम ही जेको आहे सो ईअं ई खुलो रहियो। 10 सालनि खां पोइ कुझु शहरी, कुझु स्पोर्ट्समैन पुराणा उन्हनि खे वठी करे जेको आहे कुझु एहतजाज रिकॉर्ड कराया विया, जंहिं बाद हीअ जेका आहे सा छित जेका आहे उहो कंप्लीट कई वई। किचन ऐं वॉशरूम ठहिया त सही, पर इंतिज़ामी नाअहलीअ सबबि तबाह थी विया। ठेकेदार चवनि था पेमेंट न मिली, पर सवाल इहो आहे जे कमु पूरो न थियो त ऑफिसरनि ओके कीअं कयो? आख़िर उहा जवाबदारी कंहिंजी आहे? हीअ वॉशरूम आहे ऐं हीअ जेको आहे सो किचन आहे, ऐं हीअ हिननि जी ऑफिस हुई जिते हीअ जेसिताईं इहे रहिया हुआ, हिते कमकार हलियो पियो या जेको आहे कमकार हिननि जो हीअ ऑफिस जे तौर ते हिननि यूज़ कई। साम्हूं वरी हुन पासे जेको आहे सो क्रिकेटर्स या रांदीगर जेके असांजा ईंदा हुआ पवेलियन चइजे, असां हुननि खां वरितो कुझु वक़्त जे लाइ रूम, जेसीं ताईं म्यूनिसिपल वटि हुयो। ऑफिसर हूंदा, हुननि शइ खे हुननि चेक कयो, तॾहिं हुनखे मुकमल पेमेंट कई हूंदी या वाइंड अप कयो हूंदो सिस्टम। हीअ हिकिड़ी वॾी फार्जेटी थी आहे। आम त चवां त जहिड़ा अदारा आहिनि, जहिड़ा हिनखां गवर्नमेंट जा स्टेक होल्डर आहिनि, इन्वेस्टिगेशन अदारा आहिनि, हिननि खे बि इन्वेस्ट कयो वञे, जंहिं अमल बग़ैर कंप्लीट कए, बग़ैर शयूं जो नक्शे मुताबिक़ ठाहे हैंड ओवर कई गवर्नमेंट इनखे ओके कयो आहे, त हुनजी बि आम चवंदा इंक्वायरी थियणु खपे। बदीन में टर्फ विकेट न आहे, उन करे हार्ड बॉल जा रांदीगर रांदि रहण लाइ मजबूरन टंडो बागो वञनि था, छो त सीमेंट विकेट ते खेॾण सां रांदि मुतासिर थिए थी। कुझु टंडो बागो आहे, उनखां अलावा जेके काफ़ी वेझा एरिया आहिनि उनमें वञिणो थो पए, बाक़ी परे त असां में एतिरी पहुच कोन्हे जेको वञी सघूं। सीमेंट विकेट ठही पई आहे ऐं सीमेंट विकेट क्रिकेट जी हिकिड़ी माना खिलाड़ी लाइ हिकिड़ी तबाही आहे। अॼु आउं ख़ासि तौर ते पंहिंजे स्टेक होल्डरनि खे, MPs खे, MNAs खे, स्पोर्ट्स मिनिस्टर खे, सिंध स्पोर्ट्स खे ऐं DC बदीन खे ख़ासि अपील थो करियां, ख़ुदारा हीअ असांजो हिकिड़ो पूरो ग्राउंड मौजूदु आहे, तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र आहे हिन ग्राउंड जो। सिर्फ़ु
ग्रासिकल विकेट ऐं मड विकेट जी असां तव्हांखे अपील था करियूं कि असांखे ॾिनी वञे। डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन बदीन जे जनरल सेक्रेटरी जो चवणु आहे त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी हालत ॾिसी दिलि रोई पवे थी। जेकॾहिं मालिकी कई वञे हा त बदीन जा रांदीगर अॼु अॻिते हुजनि हा। असांजे बदीन जे माण्हुनि जो ही जॾहिं मंज़ूरु थियो ऐं कमु हली रहियो, एतिरी ख़ुशी हुई कि शायदि असां ये स्पोर्ट्स जो कि न हुअण जे बराबरि ई बदीन में रांदीगर त हुआ, टैलेंट हुआ, पर अहिड़ी कंडीशन न हुई जंहिंमें उहो पंहिंजो टैलेंट खे ज़ाहिर करे सघनि, ख़ासि करे इंडोर ऐं क्रिकेट आउटडोर स्टेडियम में गेम हूंदी आहे। अलबत्ता बदकिस्मती सां ही गवर्नमेंट खे हैंड ओवर थियो, पर हिन जी मालिकी न थियण जे करे तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे कि हिन में टोटल जेतिरो बि पार्ट्स लॻल हुआ, हिकिड़ा त उहो कमीशन जे नज़र हुआ जीअं पंहिंजो दस्तूर आहे, उनखां पोइ को बि हिनखे सुपरवाइज़र न हो, को बि गवर्नमेंट जी तरफ़ां स्पोर्ट्स ऑफिसर जी तरफ़ां हिते स्टाफ मुक़ररु न थियो, जंहिंजे करे ही टोटल तव्हां ॾिसी सघो था जेतिरी बि शयूं लॻियलूं हुयूं, चोर मवाली इनखे खणी विया ऐं दीवारूं अॼुकल्ह किरनि पियूं। लिहाज़ा उहो जंहिं मक़सदु लाइ ठहियो उहो मक़सदु न पूरो थी सघियो। असांजा जीअं रांदीगर जीअं पहिरीं बि दरबदर हुआ, अॼु बि उहो दरबदर आहिनि, कंहिं बि सुठे तरीक़े सां रांदि न करे सघनि पिया। ग्राउंड जे चौधारी गवर्नमेंट इस्लामिया कॉलेज, सिंध यूनिवर्सिटी लाड़ कैंपस, जिमखाना, स्कूल ऐं कॉलेज जहिड़ा इदारा मौजूदु आहिनि। यूनिवर्सिटी ऐं ॿियनि तालीमी इदारनि जे शागिर्दनि लाइ ही कॉम्प्लेक्स हिकु अहिड़ी जॻह थी सघे पई जिते क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, स्क्वाश, बैडमिंटन ऐं टेबल टेनिस जहिड़ियूं रांदियूं खेॾी सघनि, पर अफ़सोस उते न स्टाफ मुक़ररु थियो, न सिक्योरिटी। नतीजे में जंहिंखे जीअं वणियो उन उहा हालत करे सॼो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बर्बादु कयो। सर, हिन जी जेकर प्रॉपर मालिकी कई वञे हा त ही बदीन जी रांदीगरनि जे लाइ तमामु हिकिड़ी बहितरीनु शइ हुई। हिन में स्क्वाश थी सघी पे, हिन जे अंदरि जेको आहे सो बास्केटबॉल थी सघी पे, हिन जे अंदरि वॉलीबॉल थी सघी पे, हिन जे अंदरि टेबल टेनिस थी सघी पे, हिन जे अंदरि बैडमिंटन थी सघी पे। हाणे ही बैडमिंटन कोर्ट आहे, हिन जी हालत तव्हां ज़मीन ते ॾिसंदव त ॾिसो त चौकड़ी ठही पए, जीअं असांजे घरनि में असीं चौकड़ी ठाहे हुन कलर करे छॾींदा आहियूं, हाणे त कलर फिटी वियो आहे हिन जो। ऐं हीअ एॾो बेडोलो ठाहे करे कॾहिं बि किथे तव्हां बैडमिंटन जो कोर्ट या स्पोर्ट्स जिम्नेज़ियम अहिड़ो न ॾिठो हूंदो तव्हां। इंडोर टेबल टेनिस आहे, स्क्वाश आहे, बैडमिंटन आहे, ऐं एतिरे क़दुरु की एतिरी ज़बरदस्त सेटिंग आहे कि हिन में फीमेल बि रांदि करे सघे थो। सिर्फ़ु मालिकियत न थियण जे करे वरी बि हुते अचूं था, न ठही सघी, ऐं असां त वरी बि चऊं था कि अहिड़ो तरतीब ठही वञे कि साॻी कंडीशन में अची वञे। दिलि खे धुरींदड़ ॻाल्हि हीअ आहे त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में मंशियात जो कारोबार ज़ोरनि ते थी रहियो आहे। नतीजे में रांदियूं पुठिते रहिजी वियूं ऐं मंशियात उरूज हासिल करे वरितो, सभु कुझु उजड़ी वियो। तव्हां हिते ॾिसंदो त बोतलूं टुटियूं पियूं आहिनि। राति बि तव्हां असां वेठा हुआसीं त हिते साम्हूं जेको आहे सो दोस्त वेठा नशो पिया कनि ग्राउंड जे अंदरि। इहा असांजे ग्राउंडनि जी कंडीशन आहे। हींअर मोहालियुनि जे हवाले आहे, छोकी को बि हिते मौजूदु न आहिनि, इनखे हिन कंडीशन में दरवाज़ो आहे, न खिड़की आहे, का बि जहिड़ो जिम वग़ैरह का बि अहिड़ी सहूलियत कोन्हे जेको रांदि करे सघनि। सवालनि जा अंबार आहिनि जेके पुछी सघजनि था। कॉम्प्लेक्स जी सिक्योरिटी छो न हुई? उते अमलो छो न मुक़ररु कयो वियो? छा कंहिं ऑफिसर दौरो कयो? छा बहालीअ लाइ मुस्तक़बिल में को प्लान आहे? जंहिं एतिरो बजट मंज़ूरु कयो, जो टेंडर कयो, उनजी इंक्वायरी कई वञे, उन्हनि खे अदारा वेठा आहिनि ॾिसण वारा। मालिकी रांदीगरनि बदिरां मवालियुनि खे छो ॾिनी वई? हर दौर में वज़ीर हितां चूंडिजी आया। इस्माइल राहू, सिकंदर मेंद्रो, फहमीदा मिर्ज़ा, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, मौजूदा MNA हाजी रसूल बख्श चांडियो, मौजूदा MPA हाजी ताज मोहम्मद मल्हा, पर अफ़सोस उन्हनि जी सर्द महरी रांदियुनि जे जहान में ऊंदहि पखेड़े छॾी। बदकिस्मती आहे हिन ज़िले जी जो हिते मिनिस्टर त सभु रहिया, हर दौर में मिनिस्टर रहिया आहिनि, हर दौर में मिनिस्ट्रियूं बदिन खे मिलियूं आहिनि, पर स्पोर्ट्स सां हिन जी कंहिं बि क़िस्म जी कॾहिं बि कंहिं बि दौर में दिलचस्पी मोहबत नज़र न आई। तव्हां हाणे ॾिसो था त बदीन शहर में जेकॾहिं तव्हां वञी विज़िट करियो, पुछा करियो त तव्हांखे आइस जे नशे में सॼी सिंध में तव्हांखे बदीन टॉप में मिलंदो। हिन दौर में हर ॿार वटि कंप्यूटर, मोबाइल आहे हथ में, सॼो कंप्यूटर हथ में आहे। ग्राउंड असांजा वीरान आहिनि। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स DC जी ऑफिस खां चंद विखुनि जे मुफ़ासिले ते आहे, पर DC खे अलाए फुर्सत मिली हूंदी कॉम्प्लेक्स घुमण जी, अलाए न। पावर DC जो ज़िम्मेवारी आहे, जो मेन डिप्टी कमिश्नर आहे, असांजो डिस्ट्रिक्ट हेड आहे, ऐं डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उनजी प्रॉपर्टी आहे। छो पैसो असांजो लॻे थो, गवर्नमेंट आवाम जो लॻे थो, टैक्स जो लॻे थो, पैसो लॻाइण जे बावजूद बि शइ हिकिड़ी तबाह थिए थी, त इन जो बि सज़ा जो हक़दारनि खे सज़ा मिलणु खपे। छाजे करे किथे ग़लती थी आहे? सिंध जा रांदीगर पंजाब जे रांदीगरनि जे साम्हूं शर्मिंदा थियनि था।
जॾहिं पंजाब जा रांदीगर खे हिन मेहणा ॾियनि था त तव्हां त टर्फ विकेट ते खेॾण जे अहल बि न आहियो। पंजाब असांजे सिंध जे माण्हुनि त अंदरूनी सिंध ते खिले थो कि तव्हांजा रांदीगर टफ विकेट ते ग्रासिकल विकेट ते खेॾण जे क़ाबिल कोन्हे ऐं हुननि जी ॻाल्हि सच आहे। असां इन करे वरी बि तव्हांखे चऊं था पंहिंजे सिंध सरकार खे कि असांजे इज़लात में असांजे लोकल में तव्हां ग्रासिकल विकेट ऐं टफ विकेट ठाहे ॾियो त ताकी असांजो टैलेंट तमामु घणो आहे। हद खां वधीक असांजा रांदीगर उन्हनि खां बि थी सघे सुठा हुजनि, असांखे उन्हनि ते एतिराज़ कोन्हे, पर अलबत्ता हू खिल उन्हनि जे ख़तमु करियूं, असां उन्हनि जे बराबरि बियूं। बदीन जो ग्राउंड सरकारी ख़र्चनि सां तामीर थियो पर इस्तेमालु ई न थी सघियो। बदीन जा रहवासी चवनि था त पीपल्स पार्टी जो चश्मो लॻाइजे त सभु कुझु नज़र ईंदो, पर हक़ीक़त इहा आहे त हर शइ रुॻो कागज़नि में आहे, ग्राउंड ते कुझु बि न आहे। चश्मो लॻायो पीपल्स पार्टी वारो त तव्हांखे मस्जिद बि नज़र ईंदी ऐं ट्रैक बि नज़र ईंदा। तव्हां ही ग्राउंड खे सीमेंट विकेट पिया ॾिसो त असां उमीद था रखूं कि अगरि इहा आवाज़ मुंहिंजी ॿुधनि त इन फ्यूचर असां हिते ग्रासिकल ग्राउंड हुजे। असांजे बराबरि में डिस्ट्रिक्ट सजावल आहे, अलहमदुलिल्लाह उते मंज़ूर थी वियो आहे, मकली में थी वियो आहे, बिटशा में थी वियो आहे, काफ़ी ग्राउंडनि में थी वियो आहे ऐं मंज़ूर बि कनि ऐं उनखां पोइ उनखे बाक़ाइदा मालिकी कनि, उनमें एम्प्लॉइज़ रखनि जो कि इनखे संभालनि बि सही। सभु कुझु विसारे हिकु नई शुरूआति करे सघिजे थी। अञा वक़्तु आहे, टर्फ विकेट मुहैया कई वञे, पुराणियूं ग़लतियूं न वरजायूं वञनि, बाक़ाइदा तौर स्टाफ मुक़ररु कयो वञे, बदीन जे नौजवाननि खे नओं एतमाद ॾिनो वञे, पुराणी ग़लतियुनि खे सुधारे नए तरीक़े सां इनखे तरतीब कई वञे, इन ते स्टाफ रखियो वञे, जंहिं मक़सद लाइ ठाहियो आहे उन मक़सद लाइ थियो वञे त असांखे ख़ुशी थींदी। जेकॾहिं हाणे बि एहतिसाब न थियो त ईंदड़ नस्ल जो चाकिंग ऑफ दी वॉल हूंदो त संदन ॾोह कहिड़ो आहे, खेनि खेॾण लाइ मैदान छो न मिलिया। हीअ रुॻो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी तबाहीअ जी कहाणी न आहे, हीअ बदीन जी बेवसी, नौजवाननि जी महरूमी ऐं हुकूमती बेहसीअ जी तस्वीर आहे। इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे। सिंध जे लाड़ वारे शहर टंडे बागे में जॾहिं थधड़ी हवा ऐं फ्लड लाइटुनि जो मेलाप थियो, तॾहिं मैदान में अहिड़ो जोश, जज़्बो ऐं रौनक थी वई जो माहौल ईअं लॻी रहियो ॼण क़ौमी सतह जो वॾो इवेंट हुजे। मलिक लाल मोहम्मद नाइट क्रिकेट टूर्नामेंट, चांड्रोकी राति में हिकु अहिड़ो प्रोग्राम जंहिं न रुॻो टंडे बागे खे जॻायो पर कराची खां पोइ सिंध जे ॿियनि शहरनि में नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो नओं बाब बि लिखियो। काफ़ी बहितरीनु टूर्नामेंट, अहिड़ो टूर्नामेंट इंट्रियल में कॾहिं खेॾियो बि कोन्हे। फ्री एंट्री आहे ऐं माशाल्लाह सां कलर किट आहे ऐं अहिड़ी लाइटिंग माशाल्लाह सां, ऐं वॾो ख़र्चो थिए थो अहिड़ी कंडीशन ठाहिण में माशाल्लाह सां। ऐं कमेटियान खे वॾी मुबारकबाद ॾींदसि ऐं अहिड़ो इवेंट सजाइण बि वॾी ॻाल्हि हूंदी। सर माशाल्लाह सां बहितरीनु टूर्नामेंट आहे। सर ख़ालिद साहब, मलिक मुज़म्मिल साहब, उनजी काविशूं, उनजी जेके महिनतूं आहिनि उहे रंग लाहिनि पियूं। माशाल्लाह ग्राउंड सुठो आहे, एनवायरनमेंट सुठो आहे, त अहिड़ा टूर्नामेंट ॿिया बि थियणु खपनि। पूरे सिंध में कराची खां सवा कंहिं बि जॻह ते असां वटि फ्लड लाइट ते टूर्नामेंट इहे ई जेके टंडे बागे में 2 पहिरियां थिया, उन खां पोइ किथे बि न थियो ऐं थियनि था त उन्हनि जो उहो स्टैंडर्ड कोन्हे, उहो माना जेको बाक़ाइदा नेशनल लेवल जो स्टैंडर्ड हुजे। हिते विकेट जे हिसाब खां, क्राउड जे हिसाब खां, उन खां पोइ लाइट जे हिसाब सां, ऐं असां अञा हिन ग्राउंड खे मुकमिल ग्रासी इन करे कोन था करे सघूं जो असांजो ग्राउंड जेको आहे सो पाणी जी मुश्किलातनि जे करे, ॿियो असांजी ज़मीन ख़राबु आहे लाड़ जे करे। हिन टूर्नामेंट में हैदराबाद रीजन जे 18 टीमुनि हिसो वरितो। फाइनल ताईं जो सफ़र जज़्बे, शोर ऐं शानदार मुक़ाबले वारी क्रिकेट सां भरियल रहियो। फाइनल में जामशोरे ऐं टंडे बागे जूं टीमूं आम्हूं साम्हूं थियूं, जिते टंडो बागो जी टीम शानदार रांदि जो मुज़ाहिरो कंदे ट्रॉफी पंहिंजे नाले कई। नोमान ने कॉल की, ऑल इम्पोर्टेंट टॉस, नोमान जामशोरे विन द टॉस। बड़े मैच की कितना टारगेट माइंड में सोचा है? कोशिश यही रहेगी ये 180। बड़े मैच में चेस का कितना प्रेशर होता है? हमारी टीम का कॉम्बिनेशन अच्छा बना हुआ है।
इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, जुनैद ने कोई गलती नहीं की। एक फुट पर जाकर इस गेंद को गैप निकाला, डीप में विकेट वाली लाइन से बाहर। इस गेंद को डीजे ने स्वीप किया, फील्डर फैजान और 6 रन आते हुए। विनर टीम खे इनामी रक़म 40,000 रुपया ऐं रनर अप खे 20,000 रुपया ॾिना विया। फाइनल में शेरी अब्बासी खे मैन ऑफ द मैच जो एज़ाज़ मिलियो, जंहिं बहितरीन क्रिकेट खेॾी हारायल मैच खे टंडे बागे जे हक़ में मोड़ियो। जॾहिं त मैन ऑफ द टूर्नामेंट जो एज़ाज़ MGM टंडो बागो जी टीम जे रांदीगर निहाल कुरैशी खे मिलियो। अढ़ाई मैचूं सोशल मीडिया जे पेजनि ते लाइव ॾेखारियूं वयूं, जिते मैचुनि खे हज़ारे माण्हुनि शौक़ सां ॾिठो। टूर्नामेंट कराइण जो मक़सदु इहा आहे कि जो असां बैकवर्ड ते ज़िले सां ताल्लुक़ आहे डिस्ट्रिक्ट बदीन में, हिते थोरी क्रिकेट न हुअण जे बराबरि हुई। असां ही रीजन पंहिंजे पूरे में जो टूर्नामेंट करायोसीं ताकी असांजा जहिड़ा नंढे ज़िले जा छोकिरा 7 ज़िला हैदराबाद कला जो ॿिया ज़िला आहिनि उहे बि क्रिकेट सुठी क्रिकेट ॾिसी सघनि ऐं मड विकेट ते ग्रासिकल विकेट ते रांदि करे सघनि। ऐं इन हवाले सां असां पंहिंजे वालिद साहब खे यादि में मलिक लाल मोहम्मद जी यादि में T20 हार्ड बॉल क्रिकेट टूर्नामेंट करायोसीं कि असांजे वालिद साहब असां जॾहिं ख़ुदि क्रिकेटर हुआसीं हद खां वधीक असांजी क्रिकेट खे सपोर्ट कंदा हुआ। ऐं हुनखां अलावा हाणे माशाल्लाह असां हैदराबाद ज़िले खां अलावा 7 ज़िलात जी टीमूं हिन में शामिलु कयूंसीं। इन में पाकिस्तान लेवल जा रांदीगर, जूनियर लेवल रांदीगर जो अंडर 19 पाकिस्तान खेॾिया, उन्हनि सभिनी हिते पंहिंजी कारकर्दगी ॾेखारी। असल मक़सदु आहे कि असांजे नंढे जो ज़िलनि जा छोकिरा आहिनि उहे हिकिड़ी मड विकेट ते ग्रास विकेट ते रांदि करे सघनि ऐं रांदि करण खां पोइ हुनजो हौसला बुलंद थी सघनि ऐं इन फ्यूचर में उहे पंहिंजी फर्स्ट क्लास क्रिकेटर ऐं फ्यूचर में PCL सुठी क्रिकेट में इवेंट में शामिलु थी सघनि। वारिस रुस्तमाणी जो कि पूरे रीजन में टॉप कयो उन विकेटनि वठण में ऐं सिर्फ़ु रीजन में न पर पूरे पाकिस्तान में रीजन में 3 नंबर ते विकेटूं वरितियूं। हीअ असांजो सभ खां वॾो रिज़ल्ट आहे। ऐं हिन खां अलावा असांजा छोकिरा शहरी बलोच आहे, हू क़ाइदतन ट्रॉफी खेॾियो आहे ऐं हुनखां ज़ैनुल आबिदीन आहे, उहो अंडर 19 पाकिस्तान अंडर 19 रीजन में कोयटा जे ख़िलाफ़ु भावलपुर जे ख़िलाफ़ु सेंचुरी स्कोर कई आहे। असांजे नंढे कोशिश में असांजो रिज़ल्ट निकितो आहे। हिन टूर्नामेंट में सिंध जे शहज़ादे बैटर उमरकोट वासी सुलेमान बमरो, हैदराबाद जे साद खान ऐं रिज़वान महमूद समेत केतिरनि ई फर्स्ट क्लास क्रिकेटरनि शिरकत कई, जंहिंसां ॾिसंदड़नि वधीक पुरजोश थी मैदान जी रौनक में हिसो वरितो। राइजिंग स्टार सुलेमान बमरो बि हिन टूर्नामेंट में हिते अची खेॾी वियो आहे। उनखां अलावा कहिड़ा कहिड़ा नाले वारा आयो आहे? साद खान जेको हींअर सभिनी खां टॉप परफॉर्मर पियो वञे उहो हिते आयो आहे, उहो हैदराबाद जी टीम जे तरफ़ां आयो। ऐं सुलेमान बमरो हिते आयल आहे। हींअर बि ॿ छोकिरा जेके जाम शुरू जा विया खेॾनि नोमान वारा, इहे बि रीजन प्लेयर आहिनि। उहो शहरी बलोच जेको आहे बदीन जे तरफ़ां पियो करे उहो रीजन प्लेयर आहे। वारिस रुस्तमाणी रीजन प्लेयर आहे। सो साईं अल्लाह जा एहसान असां ते। एम्पायरनि में उस्मान रुस्तमाणी ऐं मुर्तज़ा ज़हूर मैच जे हर फ़ैसिले ते संजीदगीअ सां नज़र रखी, जॾहिं त कमेंट्रीअ में साजिद रुस्तमाणी जो आवाज़ हर शॉट ऐं हर विकेट ते जोश भरियो ऐं ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे उत्साहींदो रहियो। इस बार मिडल ऑफ द बैट और गेंद 6 रन्स के लिए जाकर बाहर गिरी। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे साजिद रुस्तमाणी साहब, जिते जेके अॼोकी मैच में कमेंट्रीअ जा फ़राइज़ जेके आहिनि उहे सर अंजाम ॾियनि पिया। उन्हनि खां अलावा टंडे बागे जी टीम में हू पाण खेॾी चुका आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मलिक लाल मोहम्मद मेमोरियल हार्ड बॉल T20 क्रिकेट टूर्नामेंट, ये असांजे डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी मलिक मुज़म्मिल साहब उन पंहिंजे वालिद साहब जे नाले ते ही टूर्नामेंट हिते रखायो ऐं तमामु हिन में 18 टीमूं असांजो हैदराबाद रीजन जूं जेके आहिनि उहे पार्टिसिपेट करे वियूं आहिनि, जंहिंमें नौशर फ़िरोज़ असांजी परे खां आयल टीम हुई। बाक़ी मीरपुर ख़ासि जंहिंमें सिजावल ठठो हैदराबाद ज़ोन जो तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, तव्हां नौशर फ़िरोज़ जो नालो खयों आहे त नौशर फ़िरोज़ मुंहिंजो पंहिंजो ज़िलो आहे ऐं रफ़ीक खानज़ादा साहब यकीनन टीम वठी आया। कंडियार जा मुंहिंजा रांदीगर वारी टीम में आहे। उन टीम जी परफॉर्मेंस कीअं रही? मां तव्हांखां सर उन्हनि ॾाढो सुठी क्रिकेट खेॾी। अनफॉर्चुनेटली हैदराबाद रीजन जे टीम सां उनजो मैच हो, ॾाढो टफ मैच थियो ऐं सुठी परफॉर्मेंस उन्हनि जी रही। ऐं अमूमन हुते टफ विकेट जी शायदि खोट आहे, इन करे थोरो सीमट विकेटेड या प्लेयर हुआ। मां केतिरा ई प्रोग्राम कया आहिनि असांजे पूरे ज़िले में, हिमल ताईं टफ विकेट न आहे। यकीनन हाणे ठहनि पियो, हिकिड़ी कंडियारे जे आसपास ठहे पई, हिकिड़े मोरो में ठहे पई, पर यकीनन उहे सीमेंट विकेट जा प्लेयर आहिनि। पोइ बि हुननि पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे ख्याल में पूरी कोशिशि कई हिन टूर्नामेंट में। जी हा, इहो ई त असांजे इंटीरियर सिंधी जी ॻाल्हि कई वञे, जेका कराची खां पंहिंजी सिंध आहे, उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन ॻाल्हि में टफ विकेट जी खोट आहे। असां वटि टैलेंट त आहे, असां वटि सुठा प्लेयर आहिनि, पर टफ विकेट जे करे असांजा प्लेयर जेके आहिनि ॾाढो मतिलबु जेको स्ट्रगल कनि था अॻियां। हिते क्रिकेट जो शौक़ु क्रेज़ इलाही वॾो आहे। असां जेको ॾिठो, मां त हिते ज़िंदगी में ॿियो दफ़ो आयो आहियां, सेमीफाइनल में आयोसि, वरी हींअर फाइनल में दोस्तनि चयो त ज़रूरु अचिजो ऐं असांखे अचण बि घुरिजे।
छो जो क्रिकेट सां वास्तविक आहे त असांखे अचणु घुरिजे। फाइनल समेत हर मैच में ॿारड़ा नौजवान ऐं पोढ़ा सभु गॾिजी क्रिकेट जे जश्न में भरपूर शामिल रहिया। न रुगो रांदियुनि जो शौक़ु पूरो थियो पर मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा थिया। कोशिशूं कावशूं असांजे ख़ालिद उस्मानी साहब जूं आहिनि जिन पंहिंजी कोशिश सां एॾो ग्राउंड ठारायो आहे। तमामु बहितर हिन वक़्तु इहा ॻाल्हि थी आहे जो साईं वारनि जेको हीउ टूर्नामेंट शुरू कयो आहे डिस्ट्रिक्ट वाइज़ कयो अथनि। जेके रांदीगर आहिनि उहे डिस्ट्रिक्ट जा आहिनि, ॿिए डिस्ट्रिक्ट जो रांदीगर हिन में न हूंदो त उन में हींअर शायदि जामशोरो जी टीम या हैदराबाद जी टीम फाइनल में आहे त असां बि उनमें जेको सो फाइनल जेको इंशाल्लाह जेका टीम खटंदी उनखे मुबारकबाद पेश कंदासूं। तव्हां चयो त क्रेडिट साईं ख़ालिद उस्मानी साहब ॾे वञे थो, क्रेडिट वञे थो मलिक मुज़म्मिल साहब ॾे, पर सिंध सरकार जो बि कुझु सम्झो था त हिन में रोल हुजणु घुरिजे। ऐं यकीनन तव्हां बदीन ज़िले में पीर आली शाह स्टेडियम आहे, हेतिरो ज़बरदस्त स्टेडियम ठहियो पियो आहे, पर उनजी जेका हालत आहे उहा ॾिसी करे हालांकि मुंहिंजो तालुक नौशहरो फिरोज़ ज़िले सां, पर उनखे ॾिसां थो त मूंखां ॿ अखियुनि में ॻोढ़ा था वेही वञनि। सर उहो स्टेडियम जेको ठहियलु आहे तव्हां ॾिसो स्टेडियम में विज़िट कयो। गवर्नमेंट हिकिड़ी सर तव्हां भले प्रोग्राम करायो पर गवर्नमेंट तव्हांखे हिकिड़ी शइ ॾिए थी। हिन ही ग्राउंड ठाहे ख़ालिद उस्मानी साहब ठाहियो आहे ऐं उनजी पाण वेही मॉनिटरिंग पाण सां कनि। अगरि ठाहे घर वञी वेही रहे त ग्राउंड न हूंदो। हिन कंडीशन में हिन पोज़ीशन में ग्राउंड तव्हांजो रहंदो। त गवर्नमेंट तव्हांखे हिकिड़ी शइ बहितरीनु ठाहे ॾिनी आहे। स्टेडियम जेको ठहियो आहे उनजी ऑफिसूं ठहियूं आहिनि, तव्हां पाण ॾिसो उनजी सिर्फ़ु मालिकी आहे उहा असां बदीन वारनि खे करणु खपे उन शइ जी मालिकी। ऐं बहितरीनु असांजो स्टेडियम आहे जेको पीर अली शाह स्टेडियम आहे, तव्हां ॾिठो हूंदो शायदि सिंध में बि अहिड़ो स्टेडियम न हुजे। उनजो ग्राउंड जेको आहे तमामु बहितरीनु आहे। असांजी कोशिशि आहे त असीं उनखे असां अॼु बि जेको डॉक्टर सजाद साहब जो असांजो जनरल सेक्रेटरी आहे ज़िले जो, उन्हनि जो त असां ज़रूरु उन ग्राउंड ते बि कमु कंदासूं। पोइ मालिकी कनि जंहिं कंडीशन में आहे। हीउ दोस्त मलिक मुज़म्मिल साहब खे बि चवंदासूं तव्हां इन स्टेडियम जी पीर अली शाह स्टेडियम जी मालिकी करियो, बाक़ी इंशाल्लाह बहितरी तव्हांखे साम्हूं नज़र ईंदी। डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे उन जा जेके रांदीगर आहिनि उहे इंतज़ार में आहिनि त असां वटि गिरासी ग्राउंड ऐं टर्फ विकेट हुजे। को तव्हां उन्हनि जे लाइ ऐलान कंदो त टर्फ विकेट या इंशाल्लाह असीं उनखे इहो ग्राउंड तयारु करे ॾींदासीं। नेक्स्ट जेको आहे असांजो इहो होपफुली गवर्नमेंट नेक्स्ट में जेका बजट आहे असीं बदीन ऐं तलको गोलारची उन में असीं अहिड़े लेवल जा जेको ॾिसो पिया टंडो बागो ऐं अॼु जी जेको मैच थी रहियो आहे इहो सिंध लेवल ते मैच आहे। सिर्फ़ु टंडे बागे जूं टीमूं कोन आयूं आहिनि ऐं पूरे सिंध लेवल ते आयो आहे। तव्हां क्राउड ॾिसी सघो था, जोश जज़्बो आहे। त गवर्नमेंट खे इनशाला अञा बहितर जी ज़रूरत आहे। बदीन ऐं गोलारची में असीं अहिड़ो ग्राउंड तर्ज़ ते ठाहींदासीं। बदीन जे नौजवान जे लाइ इहो आहे त अॼु ॾिसूं पिया सुठी हेल्दी एक्टिविटीज़ आहे ऐं मनशियात खां असांखे पाक करिणो आहे, नशनि खां बचिणो आहे, हिन एक्टिविटीज़ में अचिणो आहे क्रिकेट जे लाइ। इहो ई असांजो पैगाम आहे। ग्राउंडनि जी शॉर्टेज आहे इलाही ऐं हीअ सेहतमंद बिल्कुलु सेहतमंद ऐं हिन में माण्हुनि खे जेके मुखैर हज़रात आहिनि उन्हनि खे बि हिसो वठणु घुरिजे। जीअं मलिक साहब वरितो आहे अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे वठणु घुरिजे। छो जो अॼुकल्ह जो दौर में जेको ॾिसूं वेठा त नशो तमामु घणो थी वियो आहे। त हीअ जीअं असांजो मामो हूंदो मोहम्मद ज़फ़र भलो साहब मरहूम अला उनखे जनरल करे उनजो पंहिंजो छोकिरो कोन कुॾंदो हो। मां उनखे हिकिड़ी ॾींहुं सुवालु कयो त मामा तव्हां हेतिरो ख़र्चु था कयो, हेतिरो ख़र्चु था कयो की न सफ़र था कयूं, पंहिंजी गाॾी बीहारे था छॾियो ऐं हर साल नओं क्लब खे तव्हां सामान वठी था ॾियो। त चई बाबा ही सभु मुंहिंजा बचा आहिनि। हिते नशो ऐं जुआ जो रुझान तमामु घणो आहे ऐं तव्हां ॾिसंदो त इहे छोकिरा नशो ऐं जुआ छॾे स्पोर्ट्स में ईंदा ऐं ईअं थियो। त मुंहिंजे ख़्याल में जेके मुखैर हज़रात आहिनि हिन अहिड़नि दोस्तनि सां रिंद साहब थियो या मुज़म्मिल साहब थिया, ज़ोहर साहब, इन्हनि खे ज़रूरु तावन कनि, उन्हनि खे ज़रूरु तावन कनि। गवर्नमेंट जे लाइ इहो बि पैगाम छॾींदासीं असां त हीअ बि क्रिकेटर आहिनि, हिननि जा बि हक़ आहिनि। जेके बदीन आहे या तव्हां नौशरो फिरोज़ जी ॻाल्हि कई या ठठे जी ॻाल्हि कई मकली जी, त उन्हनि ते बि नज़र विझे ऐं हिननि खे स्टेडियम ॾिए। टैलेंट त आहे अॻियां पाकिस्तान लेवल ते जेतिरो टैलेंट असां वटि आहे उन्हनि खे थोरो घणो जेको आहे न ग्राउंड फैसिलिटीज़ ॾींदा त इंशाल्लाह पाकिस्तान में वञी सिंध जो नालो रोशन कंदा। वॾी महिरबानी साजिद उस्मानी साहब। नाज़रीन हाणे अचो त वधीक रांदीगरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। टंडो बागो में थियल नाइट क्रिकेट टूर्नामेंट न सिर्फ़ु हिकु इवेंट हो पर समाजी तहरीक जो हिसो बि बणिजी वियो, जिते माण्हुनि खे तफ़रीह, नौजवाननि खे मौक़ियो ऐं ग़रीबनि खे रोज़गार मिलियो। असां इहो चवंदासीं त टूर्नामेंट ॾाढो सुठो आहे ऐं इन टूर्नामेंट जे करे असांजी जेका मज़ूरी आहे उन में सुठो वाधारो थी वियो आहे। असां चवंदा सदाईं अहिड़ा ई हुजनि जेके असांजी मज़ूरी में वाधारो आहे ऐं असांखे ॾाढो ज़बरदस्त सुठो लॻे पियो त असांजी रोज़ी बिल्कुलु VIP थिए पई, सुठे नमूने सां हले पई। जी हा, सरकार खे कराइणु घुरिजनि, ॾाढो ज़बरदस्त आहे, सुठो आहे, असां पाण खे पसंदि आयो आहे
असां ॿिया मेला मला खड़ा थियनि उन में असांजी बि रोज़ी थिए थी। असां मज़दूर माण्हू आहियूं, असांजी हींअर माशाल्लाह VIP मज़दूरी मिली आहे, त उन हिसाब सां सरकार खे बि असांजो इहो ई आहे जे अहिड़ा मेला मला खड़ा थींदा रहंदा त असांजी रोज़ी सुठी मिलंदी। ऐं असां हिन खे जंवर असां चवंदा आहियूं, पर शहर वारा माण्हू जेके आहिनि उहे हिन खे घुबीत चवंदा आहिनि। जे हीअ 10 जी बि हलाईंदा आहियूं, 20 जी बि हलाईंदा आहियूं। सर अल्लाह जी महिरबानी आहे। मुंहिंजो नालो अब्दुल ख़ालिक ऐं पाण मंगराड़ बिरादरी सां आहियां। जी असां टंड बागे जा आहियूं। माशाल्लाह ज़बरदस्त टंड बागे शहर में मैच हली रहियो आहे। ऐं ख़ालिद साहिब जा थोरे जा जेको ग्राउंड के जेको आहे ज़बरदस्त ऐं टीमूं अचनि पियूं। माशाल्लाह मैच पेवर पियो थिए, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं असांजा ॿार बच्चा नंढा ॿार जेके माशाल्लाह तमामु सुठो थी रहियो आहे। ऐं कराची मां छुटी पे आयल आहियां हिते। सही आहे, मुंहिंजो दोस्त वेठो आहे, इन मूंखे ॿुधायो अॼु फाइनल आहे। तो अॼु 3 ॾींहं मूंखे ॿुधायो फाइनल आहे। मुंहिंजो फाइनल आयो आहियां, बदीन खां आयो आहियां हिते फाइनल मैच ॾिसण। सुठी टीम आहे, MGM फर्स्ट क्लास टीम आहे सुठी। इंशाल्लाह फाइनल खटींदई। फ्लड लाइट हेठि जॾहिं ट्रॉफी मथे खई वई तॾहिं उहो रुगो टूर्नामेंट खटण जो लम्हो न हो, पर सिंध में क्रिकेट जी नई सोच ऐं नौजवाननि जे हौसलनि जी शुरूआति जी अलामत पिणु हो। कोसार क्रिकेट ग्राउंड वसीलनि जी अणहूंद या संजीदगीअ जी खोट। 2008 जे शुरूआति में हैदराबाद जे रानीबाग ग्राउंड जे मुतबादिल तौर शहर खां ॿाहिरि कोसार क्रिकेट ग्राउंड जी तामीर शुरू कई वई। उन वक़्त जे ज़िले नाज़िम ज़िले क्रिकेट एसोसिएशन हैदराबाद हवाले ही ग्राउंड कयो। ग्राउंड जे तामीराती कम में सुस्त रफ़्तारी सबबि केतिरा ई साल गुज़री विया, वाइदा थिया, वरजाया विया, पर ग्राउंड अॼु ताईं खेलण जे लाइक़ु न थी सघियो आहे, जंहिं बाबति हैदराबाद डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के सदर शकील कुरैशी जो चवण है। अर्ज करता चलूँ कि 2008 में इस ग्राउंड को 7 के एंड में और 8 के शुरू में इस ग्राउंड को तामीर किया गया था। ये रानीबाग ग्राउंड वहाँ से ख़त्म हुआ था। उसके मुतबादिल के तौर पर ज़िला नाज़िम ने ये ग्राउंड यहाँ पर डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन को दिया था। तो 2-3 साल का अरसा गुजरा, ये बनता रहा। PCB ने इस पे पैसा लगाया था, जो भी था उससे पहले जो लोग थे उन्होंने किया। तो ये बहरहाल पानी का एक बड़ा इशू था, यहाँ पर लाइट भी नहीं थी, सारी कुछ चीज़, तो वो यहाँ ये चलता रहा। 2010 के अंदर फिर हमारे दोस्त दूसरे मुंतखब होकर आए, उन्होंने कोशिश की, नहीं चलता रहा। फिर PCB से मामलात को आगे बढ़ाया, चीज़ें की उन्होंने, फिर PCB ने कुछ दिया, लेकिन कि वो ये ग्राउंड आबाद नहीं, खेल के काबिल ना ही हो सका। सिर्फ और सबसे बड़ी जो वजह है यहाँ पर पानी का ना होना, क्योंकि इस इलाके में कोसार में पानी का बड़ा प्रॉब्लम है। इस वजह से, पानी की वजह से ये ग्राउंड आबाद नहीं हो सका। कोशिशें की गई। अॼु सूरत हाल उहा आहे त सिंध जे 2 नंबर वॾे शहर में न को मुकमल ग्राउंड आहे, न बाक़ाइदा नेट्स, न गिरास ऐं न ई रसाई। न्याज़ स्टेडियम जा दरवाज़ा बि बंदि आहिनि। उन बाबति ज़िले सदर जो चवणु आहे त न्याज़ स्टेडियम में खेलण जी इजाज़त नथी मिले, मजबूरन टंडो फज़ल ऐं जामशोरो वञणो पवे थो। आप देखें हैदराबाद के बच्चे को टंडो फजल जाकर खेल रहे हैं मीर की लांडी में 28 किलोमीटर पर। हैदराबाद डिस्ट्रिक्ट अंडर 19 के बच्चा यहाँ से जाकर वहाँ खेल रहा है, सीनियर डिस्ट्रिक्ट का बच्चा यहाँ से जाकर वहाँ खेल रहा है, समझे। गो के हम कहते हैं वो ग्राउंड अच्छा है, आउटफील्ड अच्छी है उसकी, समझे, लेकिन जब शहर में मौजूद होगा कोई चीज़ होगी तो वो यहाँ फैसिलिटीज़ उन बच्चों को यहीं मिलेगी ना, और मिलनी चाहिए। बिल्कुल ऐसे ही न्याज़ स्टेडियम की सूरत हाल है कि उसकी परमिशन का मसला है। मैंने बोला मीर साहब से भी, मीर साहब इसको चलते हैं, उनसे बात करते हैं नया स्टेडियम के लिए, क्योंकि हमारा ज़ाती मसला नहीं है, हमारी ज़ाती अना नहीं है, ये हमारे बच्चों का मसला है, शहर के बच्चों का है। अल्लाह ने अगर आपको हमें कोई ओहदा दिया है तो ये ज़िम्मेदारी दी, तो ज़िम्मेदारी को तो हम अपने तौर पे तो पूरा करें। हम नहीं, ये आज अगर ये बोर करा रहे हैं हम, ये 2 रोज़ से 3 रोज़ से, तो मेरे
हमें जिम्मेदारी थी ना, सारे दोस्तों ने कहा कि कल को ये पैसा रखा रह जाएगा आपका। कोसार क्रिकेट ग्राउंड जी तामीर जी शुरुआत 2008 में थी। शकील कुरैशी जो चवणु आहे त 2017 में इलेक्शन खटी, 2019 में कमिश्नर खे ग्राउंड ते वठी आयासीं ऐं पोइ आयो 2020 ऐं कोरोना जे नाले ते कमु रुकिजी वियो। 2020 में पीसीबी वारनि ग्राउंड जा सभु मुलाज़िम कढी छॾिया। 2017 के अंदर हम इलेक्शन जीत कर आए, मैं प्रेसिडेंट बना, तो हमने कोशिश की इस ग्राउंड के हवाले से ना कि इसको खेल के काबिल बनाया जाए। इंतज़ामिया से भी सारी चीज़ों में किए, पीसीबी से भी करते रहे खतों किताब। बहरहाल 2018 में हमने इसको डिप्टी कमिश्नर थे सलीम राजपूत, उन्होंने इसको अब जो हमने एप्लीकेशन दी उसको अप्रूव किया, आगे बढ़ गया मामला। फिर मामला नहीं हुआ, आगे पीछे होता रहा। बहरहाल 2019 के अंदर हम कमिश्नर अब्बास बलूच साहब को यहाँ लेकर आए और हमने अपनी मदद आपके तहत अंदर 7 पिचेज़ हैं जो पूरे रीजन में किसी ग्राउंड में नहीं होंगी। 7 पिच का स्क्वायर है, नेट प्रैक्टिस का अलग है 6 का और 7 अंदर का है। तो हमने उसमें से 4 पिचेस को अब लेकर आए अपग्रेड करके खेल के काबिल बनाने। वो सारा सेटअप हमने किया और मैच भी हुआ। यहाँ पर तमाम दोस्त भी आए तो उसकी तस्वीर और अखबारी कटिंग भी मौजूद है। अब वो होने के बाद फौरी तौर पे 2019 के बाद 20 में कोरोना आ गया। तो जो ग्राउंड मुलाजिम थे पूरे पाकिस्तान के अंदर 242 या 43 के करीब, वो पूरे पाकिस्तान से पीसीबी ने उनको नौकरी से ख़त्म कर दिया। कोरोना खेल का ये ग्राउंड भी बंद हो गया, जहाँ देगर ग्राउंड बंद हुए थे ये भी बंद हो गया। ग्राउंड बैंड चले गए बेचारे मुलाजमत ना होने की वजह से। तो ये 2 साल उसमें ऐसे ही पड़ा रहा। अब आप देख रहे हैं 2 साल के अंदर ये ग्रिल टूट गई कोई और, क्योंकि यहाँ कोई पुरसान हाल नहीं था। हम आते कैसे अपनी मदद आपके तहत कोशिश करते रहे चलाते रहे, वरना आप देखें सारी दीवारें टूट चुकी हैं उस दौरान ये सारी इस पे से। ऐं पोइ 2023 में आखिरकार 4 करोड़ रुपया मंजूर थिया। जो एप्लीकेशन 2018 में हमने दी थी उस पर हम तसलसल के साथ काम करते रहे 2023 में इसको 4 करोड़ रुपए इसके मंजूर हुए। ठीक है, अब वो 4 करोड़ रुपए मंजूर हो गए, काम शुरू हो, ठेकेदार के पास पैसे आ गए। अब हम भी भाग दौड़ कर रहे थे, लेकिन ये थोड़ा सा मामला हमारा रुकावट का हुआ। लेकिन अब ये कि अल्हम्दुलिल्लाह मामला सारे सेटअप है। ऐं हाणे बस हिकु शेड ठहियो, कुछ रंग थिया ऐं बोरिंग कई वई जेका बि अणपूरी आहे। उन पैसों से जो काम हो रहा है जिसमें ये आपका अल्लाह भला करे ये शेड बनाए, इसके अंदर कलर वलर अभी दोबारा इस पर कलर होगा पूरा। ये दरवाजे वगैरह के ये जो आप देख रहे हैं ये सारा मार्बल का ये काम है, ये भी उसी से हुआ है। शकील कुरैशी चवे थो त बोर करायो आहे, पर अञा इहा ॻाल्हि ते न आहे त पाणी मिठो निकिरंदो या खारो। मतिलबु त 4 करोड़ रुपयनि जे कम जो दारो मदार अञा बि हिकु सवाल ते आहे त पाणी मिठो निकिरंदो या न। जेकॾहिं मिठो न निकितो त छा ही ग्राउंड कॾहिं बि सरसब्ज न थी सघंदो। पानी के लिए ये बोर कराया है, अभी 2 रोज़ हो गए, आज वो नहीं पहुंचा। मेरी अभी बात हुई ठेकेदार से कि तुम्हारे बंदे नहीं पहुंचे, तो वो 12 तारीख तक इसको 13 तारीख तक इसको कंप्लीट कर देंगे कि क्या पोजीशन आ रही है नीचे के पानी की। 200 फीट पे 300 फीट पे जो भी है वो आ जाएगा। अगर यहाँ पे अल्लाह करे कि ये पानी हमारे को हमारे मकसद का अंदर हम कामयाब हो गए और वो पानी बेहतर अगर वो हुआ तो हम इसको काम को शुरू कर दें। अहिड़े अहम मंसूबे लाइ इब्तिदाई प्लानिंग में पाणीअ जी खोट जो हल शामिल ई न हो। शकील कुरैशी चवे थो जेकॾहिं पाणी न आयो त टैंकरनि ज़रिए पाणी आणींदासीं या आरओ प्लांट तरफ़ वेंदासीं। हम इसको आरओ की तरफ ले जाएंगे, हम नहीं रुकेंगे नहीं, इंशाल्लाह हम इसको टैंकरों से इसको आबाद। हमने 4 महीने से 5 महीने में इसको खेल का मैदान में खेल करा कर हम मैं तो दुआ करता हूँ, आपसे भी दुआ करता हूँ कि भाई आप भी दुआ करें। हमारी कोशिश है, अब ये सारे दोस्त बैठे हैं 4 महीने के 5 महीने 4 महीने के अंदर आप दुआ करेंगे इंशाल्लाह, अल्लाह ने चाहा तो नेक्स्ट टाइम मैं आपको फ़ोन करके कहूँगा कि आ जाओ राजपर साहब, इस पर पहला मैच कराने जा रहे हैं, आप भी किट करके आ जाएं। आखिर 4 महीना या 4 साल 16 सालनि बाद बि रिथा टैंकर ऐं उम्मीदुनि ते हले थी। छा उन्हनि 4 करोड़नि जो मक़सदु सिर्फ़ु बोर, शेड ऐं कलर हो? कमु फाइलनि मां निकिरी मैदाननि में कॾहिं ईंदो? क्रिकेट एसोसिएशन जे सदर ॿुधायो त समूरा पैसा ठेकेदार खे ॾिना विया। मूंखे ॼाण न आहे त पैसा किथे पिया ख़र्च थियनि। भाई वो तो सारे ठेकेदार के, मेरा उससे एक सिंगल टेढ़ी पैसे का वास्ता नहीं है, उसको सारा काम वही है। अब हम चाह रहे हैं कि इसको जब हम अंदर जाएं काम कराने के लिए तो हम उसको बैठ के बोलेंगे कि साईं अब आप बताएं कि आपने जो पैसे लगाए हैं वो हमें बता दें कि आपने कितने खर्च किए और आगे हमने
इसके अंदर जो लगेगा वो बताएं। ही नाहली आहे या बेपरवाही, छा ही उहे साॻिया वाइदा न आहिनि जेके अॻु वारनि कया हुआ? शकील कुरैशी चवे थो, दोस्तनि चयो त बोर करायो, असां करायो आहे, हाणे अल्लाह मालिक आहे। दोस्तों ने कहा कि इसको बोर कराएं आप, हमने वो करा दिया, आगे अल्लाह मालिक है। हाणे अल्लाह त मालिक आहे ई, छाकाणि त इंसाननि वटि वसीलनि जी बि खोट आहे ऐं संजीदगीअ जी बि। कोसार जो असुल सवाल इहो आहे, छा ही सिर्फ़ वसीलनि जी खोट सबबि नाकाम थियो आहे या उन में इंतिज़ामी नाअहली ऐं दिलचस्पीअ जी अणहूंद बि शामिल हुई?